السلام علیکم جی سندھ جی لطیف اج ماں MQM پاکستان جے اڳواڻ وسیم اختر سان مخاطب थियणु चाहियां थो. वसीम अख्तर MQM पाकिस्तान. वसीम अख्तर, आपने अपनी औकात से बढ़कर बात की है. मेरा नाम नसरुल्लाह गडानी है. मैं रिपोर्टर हूँ, जर्नलिस्ट हूँ, मीरपुर माथेलो घोटकी से. तुमने अपने औकात से बढ़कर बात की है. तुम्हारे औकात का हमें पता है भाई, तुम्हारे औकात का हमें पता है. तुम ये धमकियां किसको दे रहे हो? कराची में हम जब आते हैं, कराची हमारा अपना सिंध है, सिंध का दिल है, वहां आपकी क्या मजाल. बहुत सारे मसले मसाइल होते हैं. आपके जो MQM पाकिस्तान के जो रहनुमा हैं उनके साथ हमारे मसले मसाइल होते हैं, लेन देन के मसले होते हैं. वहां आपकी कोई औकात नहीं. आपके लोगों के घरों में घुसते हैं हम. अगर जब मसले होते हैं ना, आपके लोगों के घरों में हम घुसते हैं. उनमें इतनी जुर्रत नहीं कि हमें वो रोक सकें. यहां आप मीडिया में बैठकर आप अपने लोगों को बिठाकर लंबी लंबी बातें छोड़ रहे हो. यहां जो हमारे हैं मुहाजिर भाई हैं हमारे, आप उनसे पूछ लें. हम उनके लिए, सिंधी में कहावत है, छप्पर छां हैं. छप्पर छां हैं. वो आपकी बातों में कभी नहीं आएंगे. जो भी आपकी बातों में आएगा ना, जो भी आपकी बातों में आएगा, वो अपनी औकात खुद देख लेगा. तुम भी अपनी औकात देखोगे. तुम्हारी क्या औकात है? नंगे लोग तुम यहां पर आए थे. तुम नंगे लोग यहां पर आए थे. हमने अपनी मेहमान नवाजी करते हुए आपको अपने आंखों पर बिठाया. अभी भी आपको हमने आंखों पे बिठाया हुआ है. आपकी क्या मजाल जो हमें धमकियां दें कि टोपियां, सिंधी टोपियां जेब में डालें. आपकी औकात क्या है? वसीम अख्तर, एक बात तो क्लियर है, आप लोगों में गैरत है नहीं. MQM पाकिस्तान वालों की मैं बात कर रहा हूं. आप लोगों में गैरत है नहीं. अगर कोई बंदा, मुझे कहना पड़ रहा है, मुझे मीडिया में कहना पड़ रहा है, अगर कोई बंदा आपके घर में घुसता है, घुसने दे, कोई मसला नहीं. गैरत तुम लोगों में है नहीं. आपकी क्या औकात है जो हमें आप धमकियां दे रहे हैं? आप तो भाई ऐसे ही हैं, हमारे लिए ऐसे ही हैं. आपकी क्या औकात है? ये धमकियां किसी और को दें. आपको अपनी औकात का भी पता है और हमें भी आपके औकात का पता है. हम खून रेजी करना नहीं चाहते, क्योंकि आप वो लायक ही नहीं है खून रेजी की. आपकी औकात क्या है? कोई दुश्मन हो तो उससे खून रेजी की जाए ना. आप इतने से आपके MQM पाकिस्तान के आप रहनुमा हैं, आप इतने से हैं. जी तो चाहता है वहां आकर आपको जूते लगाए जाएं, मगर तुम्हारी कोई इतनी औकात है नहीं जो अपने जूतों को खराब किया जाए. वो कभी कभार कहते नहीं कि जिनकी कोई औकात ना हो उसको जवाब नहीं दिया जाता. जिनकी कोई औकात ना हो उनको कोई जवाब नहीं दिया जाता. हम ये क्लियर समझ रहे हैं कि आपने ये जो बयानात शुरू कर दिए हैं ना, यकीनन किसी और के इशारे पे शुरू कर दिए हैं. आप में इतनी हिम्मत नहीं, आप में इतनी जुर्रत नहीं, आप में इतनी औकात नहीं. भोला, वो आपका भोला कैसे पड़ा हुआ था? उसने हमारे एक शेर को कत्ल किया था. कैसे पड़ा हुआ था? अगर अपने जबान को आपने लगाम नहीं दी ना, आप भी किसी नाले में पड़े होंगे भाई मेरे, किसी गटर में पड़े होंगे भाई मेरे. अपनी औकात में रहें. जितनी आपकी औकात है अपनी औकात में रहें. साथियों, अॼु उनखे जवाब ॾियणो हुयो, इन जे लाइ उन सां उर्दू में ॻाल्हायूं पिया. काश अहिड़नि खे जेको ज़बान इस्तेमालु करण था, ज़बान इस्तेमालु करण खां पहिरियां इन्हनि खे
ख़ामोश करणु चङी रीत ईंदो आहे, हर ग़ैरतमंद सिंधी खे चङी रीत ईंदो आहे। असां सां गॾु मौजूदु आहिनि सिंध सुजाॻ नौजवान तहरीक जा अॻुवान अब्दुल मजीद जलबाणी। अब्दुल मजीद, ही जेको कुते वांगुरु भौंके पियो वसीम अख्तर MQM पाकिस्तान वारो, इन जो जवाबु ॾियणु त मुनासिबु न आहे, पर ॿ जुमिला आहिनि तव्हांजा इन लाइ, इन लूसी लाइ, इन कुते लाइ। बसि जेको हिनखे जवाबु त काफ़ी न, जेको मीडिया ते तव्हां ॾिठो हूंदो काफ़ी माण्हुनि ॾिनो अथसि, पर हिन जी ज़रूरत कोन्हे। असर हे भौंकण वारो कुतो आहे, उहो हिनजी लगाम कंहिं ॿिए वटि आहे, उहो कुतो कंहिं ॿिए वटि आहे। हीअ भौंकनि भली भौंके। बाक़ी सिंधी जेको आहे टोपी अॻु में असां न पाईंदा हुआसीं, हींअर कराची वेंदे टाइम असां टोपला खां पोइ ई पाईंदा हुआसीं। असां नथा पायूं बिल्कुलु, न पटींदो त पटे वठे। इन्हनि जे पीउ जी सिंध कोन्हे, इन्हनि जे बाबे जी जागीर कोन्हे। इहे नंगा पिनंदा आया इन्हनि जा पीउ ॾाढा। इन्हनि बेगरतनि खे पंहिंजी औकात यादि कोन्हे का। इन्हनि भड़वनि खे हीउ जेको आहे न खाइनि रहनि खाइनि असांजो, असां जेको आहे हिननि जी महिमान नवाज़ी कई, पंहिंजो सम्झो, असां मुस्लमान भाउ सम्झी असांजे वॾनि ख़िदमत कई हिननि जी। हे बेगैरत उन जे लाइक़ु न आहिनि, हे अहिड़ा बेनस्ल आहिनि, अहिड़ा बेगैरत आहिनि। अदा औकात कहिड़ी अथनि, हे धमकियूं ॾियनि था। असुल ॻाल्हि इहा आहे न अब्दुल मजीद, तव्हां बि इहा ॻाल्हि कई, मां बि इहा ॻाल्हि कई, पोयों बैकग्राउंड जा हथ कंहिं ॿिए जा आहिनि जेको हिनखे अहिड़ा बयानात ॾियारनि था पिया। उहो सभु सम्झूं था, ईअं त कोन्हे को सिंध ते जेको हर तरफ़ खां का थिए थो, कराए केरु थो, सभु शइ सम्झूं था, पर जेसीं ताईं हिकिड़ो बि सिंधी ज़िंदा आहे तेसीं ताईं इन्हनि खे कुझु बि, असांजो कुझु बि कोन्हे। असां जेको वतन ऐं कफ़न वारो सिलसिलो असां रखियो आहे। असां सिंध सां असांजो एतिरो पंहिंजी माउ जेतिरो प्यार आहे। ऐं हीअ जेकॾहिं अहिड़ी बकवास कंदा त हिननि खे वरी उन्हनि जो जवाबु असांखे ॼण ईंदो आहे। ठीकु आहे, हिननि जा हीअ पाण जेकॾहिं कराची में वेठा आहिनि, कुझु समुंड पार कोन्हे जंहिंजे लाइ असांखे वीज़ा ठाराए हिननि सां विढ़णो पवंदो। हिननि खे पंहिंजो जेको आहे न हिनखे बीहारणो पवंदो पंहिंजे हिन में। बिल्कुलु तव्हां ॻाल्हाईंदो? हा, साथियो, असां सां गॾु मौजूदु आहिनि सिंध सुजाॻ नौजवान तहरीक जा अॻुवान सिफ़त अली गबोल। उहो कुझु ॻाल्हाइणु चाहिनि था। जी सिफ़त साईं, मां जो हिन लाइ हिकिड़ो शाइर आहे। हा, जंहिंजे दर कनू हई तंहिंखो इज़त मिली, तूं आट उन नल करदा ॿुध नहीं मरदा। जंहिंजे दर कनू हई तंहिंखो इज़त मिली, तूं आट उन नल करदा ॿुध नहीं मरदा। ऐं सिंध धरती ते हिन अलखे पल दे तूं टुकुर किथे वधाई फिरदा ॿुध नहीं मरदा। हमसरी जा पिया दावा करंदे मैं नौकर न कराई सिंध धरती दा ॿुध नहीं मरदा। मिसकीन को अखियां अजल कनू मिलिया, ये अंधा असुल नहीं कहीं धुरदा ॿुध नहीं मरदा। जिए सदा जिए। सिकंदर समेजो साहब, सिंध सुजाॻ नौजवान तहरीक जो अॻुवान, ॿ जुमिला साईं इन कुते लाइ। मौला अली सलाम जो कौल आहे, जंहिं ते एहसान कयो न उनजे शर खुंडिजो। असल में हिननि जी औकात त इहा आहे, जेॾी महिल हिते पंहिंजो असां पंजाब हिननि खे धिकारे छॾियो, असांजे सिंध महिमान नवाज़ी हिननि जी कई, हिननि खे रिहाइश ॾिनी। उनखां बाद में कुता शुरू खां वठी पिया भौंकदा आया आहिनि। 88 में बि तव्हां ॾिठो हूंदो त वॾी हिननि छेड़छाड़ कई, जंहिंमें हिननि खे चङी रीत असांजी सिंधियुनि डॉक्टर कादिर मंगसी साहब या ॿिया बि संगत जे हिननि खे भरपूर जवाबु। हाणे उहो साॻियो माहौल ख़राबु करणु चाहिनि था। असां हिन कुते खे ॿुधाइणु चाहियूं था त असां सिंध जा वफ़ादार हिलाली पुट आहियूं। जेके बि सिंध जा गैरती पुट हूंदा हिनखे भरपूर जवाबु अचे थो। ऐं इनशा अल्लाह ताला जेकॾहिं अॼु इन इहा ॻाल्हि कई आहे टूल प्लाज़ा खां टोपी लाइण वारी, तुंहिंजे पीउ में बि ज़रूरत न आहे जो सिंधी टूल प्लाज़ा को टोपी लाइ करे कराची सिंध जी दिलि आहे। असां ईअं ईंदासीं, ईअं टोपी पातल हूंदी, पटका पातल हूंदा, अजरक पातल हूंदा। जेतिरी तोखे ताक़त आहे इहा बेगरती तूं पाण वटि संभाले रख। इनशा अल्लाह ताला असांखे जवाबु ॾियणु खूब। हिकिड़ो असांजो इल्ताफ़ जिशकाणी शहीद थी वियो, असां पुरअमन रहियासीं, न इंतिशार फैलायोसीं। टड्डो अलायार में जेको वाक़ियो थियो, हाणे भोलो नालो त शायदि खानज़ादो अलाए कुतो अलाए भोलो नालो अलाए छा, असांखे नालो ई खणणु पसंदि नथा कयो। ठीकु आहे, उहो मारियो वियो। उनखां बाद में अची इंतिशार फैलायो वियो। जॾहिं तव्हांखे यादि हूंदो त इल्ताफ़ जिसकाणी चयो हिकिड़ी गाॾी खे बि बाहि न ॾिनी वई हुई। तव्हां सॼी संगतनि जी गवाह, सॼी सिंध गवाह। हाणे असां वस वारनि खे इहा ई अपील कयूं था त इन कुते खे जेकॾहिं चुप नथा कराइनि, खून रेज़ी कराइणु चाहिनि था, उनजा ज़िम्मेवार बि उहे आला अमलदार बि थी सघनि था जेके हथ हिनखे ॾिनियूं वेठा आहिनि। त बराए महिरबानी इहा खून रेज़ी बंदि थियणु घुरिजे। जेकॾहिं अॻिते इहा इन जा बयान अहिड़ा हलिया त असां हक़ीक़त में चवंदा असां कफ़न पंहिंजो सिर ते खणी बि कराची में ईंदासीं। इन्हनि जी औकात का बि न आहे। सॼी सिंध इनशा अल्लाह ताला इन ते भरपूर आवाज़ उथे थी। इंशाअल्लाह इंशाअल्लाह। साथियो,
इहा मां सभिनी सिंध वासियुनि खे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइणु चाहियां थो, इन्हनि जी का बि औकात कोन्हे। मतिलबु नसरुल्ला गडाणी जहिड़ा, अब्दुल मजीद जहिड़ो हिकिड़ो ई उन्हनि ते वज़नी आहे, हिकिड़ो बि गैरतमंद सिंधी इन्हनि ते वज़नी आहे। इन्हनि जी का औकात कोन्हे। असांखे हिननि जी औकात जी ख़बर आहे। बसि को लुकल हथ आहिनि, खेसि अहिड़ा बयान ॾियारनि था, इंतिशार फैलाइणु चाहिनि था। असां इंतिशार नथा चाहियूं। हिते जेके असां वटि वेठा आहिनि असांजा भाइर आहिनि, जेके ॿियनि शहरनि में वेठा आहिनि असांजा भाइर आहिनि। जेकॾहिं इन वसीम अख्तर खे जंहिं बि फॉलो कयो उन खे ख़ामोश करण बि असांखे चङी रीति अचे थो, छो जो असांखे ख़बर आहे, उन्हनि खे ई ख़बर आहे उन्हनि जी का औकात कोन्हे, उन्हनि जी का औकात कोन्हे। परेशान थियण जी ज़रूरत न आहे। कुता ईअं भौंकदा रहंदा, ही भौंकड़ वारा कुता आहिनि, पटण जी इन्हनि खे ज़रूरत न आहे, इन्हनि जी का मजाल न आहे। हाणे गैर इख़लाक़ी ॿोली मां न ॻाल्हायां, बहरहाल हिननि जी का मजाल कोन्हे। तव्हांखे परेशान थियण जी ज़रूरत न आहे, न ई एॾे कावड़ जी ज़रूरत आहे। हिकिड़ो कुतो आहे, पालतू कुतो आहे कंहिंजो, जेको भौंके थो पियो, जंहिंखे ख़ामोश करणु हर गैरतमंद सिंधी खे चङी रीति अचे थो पियो। बहरहाल असां सभिनी खे पंहिंजे दुआउनि में यादि रखिजो। अलाह ताला सभिनी खे ख़ुशि रखे। वॾी महिरबानी।